मियाँ जो ॻोठ में मौजूदु आहियां। हिते कुझु ॾींहं पहिरियों मियाँ अली रज़ा जे घर खे जेको आहे कंहिं तरीक़े सां बाहि लॻी वई। हाणे ख़बर नाहे कंहिं बाहि लॻाई या लॻी वई। ऐं हिते दरगाह में मौजूदु क़ुर पाक जा नुस्ख़ा, क़ुर करीम ऐं अहादीसूं कुझु किताबूं हुयूं जेके मुकमल तौर ते सड़ी करे रख थी वयूं आहिनि। वधीक हिते मौजूदु मियाँ अली रज़ा ऐं ॿिया जेके माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था ऐं उन्हनि खां पुछूं था त हीउ असुलु वाक़ियो छा आहे। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जुमे जी राति आहे ऐं तक़रीबन असांखे 1 बजे उथारियो वियो आहे। 10 तारीख़ 10 फेबरवरी आहे त अचो तव्हांजे घर खे बाहि लॻी आहे। असीं 12 बजे हिन घर खां विया आहियूं। हीअ असल में असांजो आस्थानो आहे। ॾींहं जो असां हिते मौजूदु हूंदा आहियूं, राति जो 2 कॾहिं 11 कॾहिं 12 ताईं हिते मौजूदु हूंदा आहियूं। 12 ताईं राति जो हिते मौजूदु रहिया आहियूं। 12 बजे खां पोइ हिते जॾहिं अची ॾिठो आहे त हीउ सॼो घरु यानी 1 बजे असांखे उथारियो वियो आहे। कलाक जे अंदरि हीउ पूरो घरु सड़ी रख थी वियो आहे। इन घर जे अंदरि न सिर्फ़ु कुझु कलाम पाक जा नुस्ख़ा बल्कि हिते 18-20 जेके आहिनि उहे कलमी नुस्ख़ा आहिनि, जंहिंमें चंद कलाम पाक जा नुस्ख़ा आहिनि ऐं बाक़ी हदीसनि ऐं तसवुफ़ ते ॿधल कलमी नुस्ख़ा जा था जेके मुंहिंजे अजदाद जा हुया। ऐं उन सां गॾोगॾु जेके हिते सवनि जी तादाद में, कुझु न सवनि जी तादाद में 150 साल पोणा 200 साल पुराणो अहादीस जा किताब, तारीख़ जा किताब ऐं इस्लामी केतिरा ई जेके मुक़दस किताब आहे उहे हिते पिया हुआ। ऐं असांखे जॾहिं असां हिन जी इन्वेस्टिगेशन कई आहे, हिन खे हर एंगल सां ॾिठो आहे त मां हल्फ़िया इहो चई सघां थो त हीउ कुदरती मसइलो कोन आहे, कंहिं शॉर्ट सर्किट खां न थियो आहे। असां आया आहियूं, हिन घर जी बिजली पोइ बि उन वक़्तु हले पई मौजूदु, हीउ शॉर्ट सर्किट न आहे। मुंहिंजे किरदार खां सॼो इलाइक़ो वाक़िफ़ु आहे ऐं सॼी ज़िंदगी दरगाह ते जमात अहले सुन्नत जो कमु इहो आहे त असां हमेशह अमुन जो पैगाम ॾिनो आहे। कॾहिं बि असां इंतिहा पसंदी जे तरफ़ न विया आहियूं। असांखे जॾहिं मजबूर कयो वेंदो आहे, जॾहिं असांजे ईमान जी, असांजे क़ुर पाक जी ॻाल्हि थींदी आहे, तॾहिं असांजो जॾहिं इंसाफ़ अतुल न कयो वेंदो आहे तॾहिं असांखे मजबूरन पंहिंजे हक़ इंसाफ़ जे लाइ उथिणो पवंदो आहे। मुंहिंजे घर जे अंदरि क़यामत कुबरा जो मंज़रु आहे। अॼु तहरीक लबैक जा जेतिरा बि नुमाइंदा आहिनि डिवीज़न लेवल ते, वसीम साहब, अबड़ो साहब जन सभु हिते आया आहिनि। बहसियत मुस्लमान सभिनि जो फ़र्ज़ु आहे त हिन अलमनाक वाक़िए जो सभु नोटिस वठनि। मां नथो चाहियां त आउं कंहिंखे ब्लेम कयां ऐं आउं कंहिंजे तरफ़ इशारो कयां ऐं उनखे माण्हू उनजे घर खे नज़र आतिश कनि। मुंहिंजो घरु सड़ियो आहे, मूंखे ख़बर आहे घर सड़ण जो छा ॾुखु हूंदो आहे, पर ख़ुदा जी अज़मत खे गवाह बणाए चवां थो त मूंखे घर जी परवाह न आहे। मूंखे पंहिंजे शयुनि जो अरमान न आहे। मुंहिंजे वॾड़नि जूं नवादरात सड़ी वियूं आहिनि। ख़ुदा जो कसम खणी चवां थो, मूंखे हिननि जी परवाह बि न आहे। मूंखे पंहिंजे मालो मता जी बि का परवाह न आहे। मूंखे न मिले, मां को चंदे वारो पीर न आहियां, चंदे वारो फ़क़ीर न आहियां। कॾहिं बि मूंखे को कुझु न ॾे, न DC ॾे, न MN ॾे, मूंखे कंहिंखां बि का परवाह न आहे। मां इहो चाहियां थो त मुंहिंजो जेको नुक़सानु कयो वियो आहे, हीउ सिर्फ़ु न मुंहिंजो नुक़सानु आहे पर के पूरे मुस्लमाननि जो नुक़सानु आहे, जेका हिते आलम इस्लाम जो नुक़सानु आहे। जेके शयूं हिते मौजूदु हुयूं उन्हनि शयुनि खां असां हमेशह लाइ महरूम थी विया आहियूं। पुलिस सां राब्तो कयो आहे पर पुलिस अचे थी, पुलिस वञे थी, पर पुलिस जेका यानी जेको तारुक वठणु खपे, जेका जदीद टेक्नोलॉजी जो उहो इस्तेमालु करे, उहो जियो मैपिंग करे या ॿिया के रिकॉर्ड हथु करे, त हिन महिल ताईं पुलिस का बि अहिड़ी तफ़्तीश न कई आहे। कल्ह मां SP साहब सां मिलियो आहियां, मजबूरन 3 ॾींहंनि खां बाद वञी शिकारपुर एहतिजाज रिकॉर्ड कयो आहे। उते बि तहरीक जा दोस्त मौजूदु आहिनि, ॿिया दोस्त मौजूदु आहिनि। SP साहब सां मिलियो आहियां। SP साहब अॼु अचण जे लाइ चयो आहे। जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, जेके माण्हुनि जो इज़ुर ख़्वाहिनि ते ॿियनि मोहतन फ़ौतनि ते पहुचनि था, क़ुर पाक सड़ण जे मुतलिक़ उन्हनि न ॿियो को अहिड़ो रद्द अमल ज़ाहिर कयो आहे, हू सुता पिया आहिनि। मूंखे वधि खां वधि अफ़सोस उन चूंडियल नुमाइंदनि जो आहे त आख़िर जंहिंखे असां वोट ॾेई मुंतख़िब कयूं था, अगरि जेकॾहिं हिन ॾुखे वक़्त में, हिन अहिड़े अलमनाक मौक़े ते अगरि हू नथा पहुचनि त पोइ आख़िर असांजे लाइ छा कंदा। सभ खां पहिरियों त असांजो जेको शहरु आहे उहो सूफ़ी बुज़ुर्गनि जो शहरु आहे, फ़क़ीरानो शहरु सॾियो वेंदो आहे असांजो। हिते अहिड़े क़िस्म जा वाक़िया तमामु ॾुखाईंदड़ आहिनि। ख़ासि करे हिन खां अॻु में बि हिकिड़ो असांजी दरगाह ते आख़ुंद साईं आहे, उते बि बाहि जो वाक़ियो थियो हुयो। ऐं हीउ ॿियो वाक़ियो आहे। असां शिकारपुर ज़िले इंतिज़ामिया खां इहो मुतालबो कंदासीं त हीअ जेके वाक़िया आहिनि, अहिड़े क़िस्म जे वाक़ियनि जेके जवाबदार जेकॾहिं हिन में मुलविस आहिनि, जिन जा मुकमिल तौर ते जांच कई वञे त इहो मामिलो बाहि जा वाक़िया थियनि छो था, ऐं जिन जो पोयां केरु आहे, उहे उन जेके पोयां माण्हुनि खे ज़ाहिर कयो वञे। असां इहो घुर कयूं था। ऐं हिन वक़्तु इहो बि इतला आहिनि त SSP शिकारपुर हिते पहुता आहिनि। बिल्कुलु मियाँ साहब जी तारीख़ में इंतिहाई जेको आहे ॾुखाईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। मियाँ साहब जो जेको आहे सजादा नशीन मियाँ अली रज़ा महर जेको आहे त हिकु ॼातल सुञातल शख़्सियत आहे। ऐं जेको आहे त उनजे घर में ऐं उन्हनि जे वॾड़नि जी जेको आहे त शयूं हुयूं, हिते कुतुब खानो हुयो, उन में तारीख़ी जेको आहे त नवादरात हुया।
हिते उहे सभु जेको आहे त खड़ी खाक थी विया आहिनि ऐं हिन में जेको आहे त कलमी क़ुर पाक बि हुयो जेको आहे त सड़ी करे शहीद थी वियो आहे ऐं केतिरो ई नुक़सानु जेको आहे लखे रुपए जो थी वियो आहे उन्हनि जी जेको आहे त परवाह न आहे पर जेको आहे त हिते जेके बि माना किताब पिया हुया उहे जेको आहे त हिकु तारीख़ी किताब हुया ऐं इन्हनि जे वॾनि जी जेको आहे त उन में तारीख़ हुई हिकिड़ी ऐं इहो जेको आहे त निहायती जेको आहे त अफ़सोसनाक वाक़ियो आहे ऐं अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हद जी पुलिस इंतिज़ामिया तोड़े जेको आहे ज़िले इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदा को बि जेको आहे त माना अञा ताईं जेको आहे त बाज़ाब्ता तौर ते न पहुतो आहे बाज़ाब्ता तौर ते जेको आहे त इन जी इंक्वायरी जेको आहे त अञा ताईं कंहिं बि न कई आहे हालांकि जेको आहे त कल्ह गुज़िरियल ॾींहुं जेको आहे त एहतजाज थियो शिकारपुर में प्रेस क्लब में जेको आहे त मियां अली रज़ा प्रेस कॉन्फ्रेंस बि कई उन जे बावजूदि जेको आहे त SSP 11 बजे जो टाइम ॾिनो हुयो त मां जेको आहे त अची करे पाण इंक्वायरी कंदुमि अञा ताईं जेको आहे त उहो बि न पहुतो आहे असां इंतज़ार में आहियूं इंतिज़ामिया जी जेको आहे त उमेद करे वेठा आहियूं त इंतिज़ामिया छा थी करे जेकॾहिं इंतिज़ामिया जेको आहे त इन जो हल न ॻोल्हींदी इंक्वायरी न कंदी त एहतजाज जेको आहे त असां हक़ रखूं था इहो मियां साहब में जेको आहे त हिकिड़ो जेको आहे त इंतिहाई ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे इनखे असां फ़रामोश न करे सघंदासीं। जी नाज़रीन मुतासिरीन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हुननि जो हीउ चवणु आहे त जुमेरात हीउ वाक़ियो पेश आयो आहे हिन वाक़े में जेको आहे क़ुर पाक जा केतिरा ई नुस्ख़ा जेके आहिनि उहे सड़ी विया आहिनि ऐं अहादीस जूं कुझु पुराणियूं किताबूं आहिनि उहे बि सड़ी चुकियूं आहिनि ऐं उनखां अलावा इंतिज़ामिया सां राब्तो करण जी कोशिशि कई आहे SSP साहिबु जेको आहे अॼु मुतासिरीन इहो चयो त SSP साहिबु जेको आहे हिते ईंदो उहो पाण साइट विज़िट कंदो ऐं असां पहिरियों बि पुलिस वटि विया आहियूं लेकिन पुलिस ईंदी वेंदी रही आहे लेकिन को ख़ातिर खां नताइज जेको आहे उनजा न आहिनि निकिता उनखां अलावा चूंडियल नुमाइंदा जेके हिन तक जा आहिनि उन्हनि बि हिन वाक़े ते को ख़ासि नोटिस न आहे वरितो जेके मुख़्तलिफ़ ताज़ियतुनि में वेंदा आहिनि लेकिन उनखां बावजूद बि उन्हनि को ख़ातिर खां को असां वटि न आहिनि आया या उन्हनि को इन ते रद्देमल उन्हनि जो जेको आहे उहो न आयो आहे मुतासिरीन जो इंतिज़ामिया खे ई मुतालबो आहे त इन मामले जी शफ़ाफ़ जांच कराई वञे ऐं जंहिं अगरि कंहिं शख़्स इहो कयो आहे त उनखे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। कैमरामैन सलीम गोलो सां गॾु आबिद अली मगरब जैकब न्यूज़ जैकबाबाद।